अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गॾु आहियां संझा सैयद। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। कोरोना जी हिफ़ाज़ती तदबीरुनि ते पहिरियां वांगुरु अमल दरामद न नज़र अची रहियो आहे। तंहिं करे एहतियाती उपाउनि ते अमल न कयो वियो त शायदि हफ़्ते खां पोइ ख़दशो आहे त वधीक पाबंदियूं लॻाइणियूं पवनि। ॿिनि महीननि में कोरोना जा पॉज़िटिव केसिस ऐं फौतगियुनि में 4 भेरा इज़ाफ़ो ऐं सवनि जी तादाद में तिबी अमलो कोरोना में मुब्तला आहे। NCOC जी सरबराही ऐं वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जी इस्लामाबाद में मीडिया खे ब्रीफिंग। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मौलाना फजल रहमान ऐं अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ विच में फ़ोन ते राब्तो। टिनी अॻवाननि पारां राब्ते दौरान मुलाक़ात करण ते इत्तफ़ाक़। PDM जी स्टीयरिंग कमेटी जो इजलास अॼु थी रहियो आहे। इजलास में शाहिद खाकान अब्बासी, अहसन इक़बाल, राजा परवेज़ अशरफ, यूसुफ रज़ा गिलानी, मियां इफ्तिखार ऐं ॿिया शिरकत कंदा। इस्तीफ़ाऊं ॾियण वारे मामले, शटरबंद ऐं फीथा रोक हड़ताल बाबति हिकमत अमली जोड़ी वेंदी। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस वधीक 60 ॼणनि जूं हयातियूं विड़काए वियो। फौतुनि जो अंग वधी 8,547 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2,963 ॼणा कोरोना वायरस में मटिजी विया। मरीज़नि जो अंग वधी 4,26,142 थी वियो। 3,72,271 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। वज़ीर आज़म इमरान ख़ान रोज़गार फ़राहम करण लाइ कोशिशूं करे रहियो आहे। रोज़गार मिलंदो त मईशत जो फीथो बि फिरंदो। मुल्क जी मुआशी तरक़ी में सियालकोट जो अहम किरदारु आहे। अहसन इक़बाल सॼो ॾींहुं कूड़ियूं ॻाल्हियूं कंदो रहंदो आहे। वज़ीर आज़म जे ख़ासि मददगार शहबाज़ गिल जी प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं माज़ी में बिजली जे महांगनि मंसूबनि ते छा कया विया। सिंध हाई कोर्ट PSP मुस्तफ़ा कमाल के नाअहल करार ॾियण वारे दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। अदालत वकीलनि जा दलील ॿुधण बाद दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो। दरख़्वास्त ते फ़ैसिलो अॼु ॿुधायो वेंदो। अदालत जा रिमार्क्स। करमपुर भरिसां ॻोठ निहाल बखराणी में बखराणी बिरादरी जी ॿिनि धीअ में कान्हे तकरार तां झेड़ो। 5 महीननि जो ॿारड़ो मारिजी वियो। 8 ॼणा ज़ख़्मी। इस्लामकोट भरिसां ॻोठ जोगलार में प्लाट जी मालिकी तां मेघवाड़ ऐं नाले जा बिरादरी जी ॿिनि धीअनि में झेड़ो। औरतुनि समेत 6 ॼणा ज़ख़्मी, अस्पताल दाख़िल। शिकारपुर में SSP ऑफिस अॻियां नौजवान जो नाज़ुक उज़वो कटियल लाश ठाहियो आहे। न्यू फौजदारी पुलिस लाश खे सिविल अस्पताल खणाए आई। लाश जी सुञाणप निज़ामुद्दीन चांडियो नाले सां थी आहे। खैरपुर में SI बिलावल वसाण जे क़त्ल जो मुख्य जवाबदार गिरफ़्तार। पुलिस मुख्य जवाबदार ज़ाहिर राजपूत खे गिरफ़्तार करे वरितो। टंगवाणी में कान्हे इल्ज़ाम हेठि बिटे क़त्ल जो केस 3 जवाबदारनि ते दाख़िल। शेर मोहम्मद आदम ऐं महर जखराणी केस में नामज़द। मलीर वेझो सुपर हाईवे ते कार जे टक्कर में बाटलो माउ ऐं पुटु फौत थी विया। 1 ॼणो ज़ख़्मी, अस्पताल मुंतक़िल। दड़ो वेझो 1 हफ़्तो अॻु रोड तां ज़ख़्मी हालत में हथ आयल ॻोठाणो फौत थी वियो। ऐं मीरपुर ख़ास में स्टेशन चौक तां तीनू फ़क़ीर जो लाश ठाहियो आहे। सुञाणप न थी सघी, लाश अस्पताल मुंतक़िल।